मीर नगर रहंदो रही ख़बर भी आहे। ख़बर ही न आहे त मंजूर वियो केॾांहुं आहे। बाबा साईं कंदो हूंदो बदमाशी ॻोठ में। संगत जंहिं कम लाइ आउं तव्हांखे वठी आयो आहियां उहो पाण खे पूरो करणो आहे। चाचा हाशिम ठहरो, तोखे अॼु थियो छा हो त उनजो पूरो फैमिली पंहिंजे हथनि सां ख़तम करे छॾियां। मां खे न ख़बर। इहा ॻाल्हि सच आहे जा कमदार मूंसां कूड़ थो ॻाल्हाए? छा मीर चोरी मञे छॾियो आहे? हाणे मीर जो ख़ैर न आहे। बुत सुणी जी तव्हां केरु आहियो? तव्हांजे नास न करण मूंखे मोही विधो आहे। मुंहिंजो छोरो ख़राब सोबत में अची वियो आहे। मंज़ूर मुंहिंजो पुटु आहे। ख़ैरात त ॾियो। अरे असांखे पंहिंजा मसला आहिनि, तोखे वरी ख़ैरात ई लॻी आहे। छा छा कमदार ना खा आलम सुल्तान केॾांहुं मरी वियो? सुल्तान अॼु तो ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे यार। घुर अॼु तोखे छा खपे, जेको घुरंदे उहो तोखे अॼु मिलंदो। सरदार एक बुरी खबर आई है। दादन वारन के खैरू वारन बंगले में हमलो करे दादन वारन के मारे छॾियो। छा खैरू वारन दादन वारन हमलो करे मारे छॾियो? वञी उन्हनि जा माण्हू मारिया। खाली हथ न मोटिजां अॼु। खाली हथ आहीं त पुट तोखां घटि न थींदी। जी सरदार शेर खान आऊं करे छा सघां थो? जलाल ऐं दादन ॿई धुरियूं सरदार हिक ॿिए खां ॿई वधीक ताक़तवर आहिनि। हाणे ईंदो मज़ो, मूंखे बि मज़ो ईंदो ऐं दुनिया खे मज़ो ईंदो। हाणे वञो पंहिंजो पोजीशन संभालियो। अच्छा ती ही जलाल ऐं खैरू किथे चिलिकी वही रहिया? या अल्लाह मीर दे खैर कजाला साईं। जलाल शायद तोखे ख़बर न आहे, मां दादन जो प्लान करे छॾियो आहे।